ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा फुलजी स्टेशन का फुलजी स्टेशन के कच्चे वारे इलाइक़े जो बरसाती पानी तेज़ी से शहर ॾांहुं वधी रहियो आहे। बरसाती पानी शहर के ॿाहिरां बाईपास से टकराइजी वियो आहे, जंहिं करे फुलजी शहर ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया लाॻीतो ग़ाइब आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा ॿीहर ख़बर के हवाले से फुलजी स्टेशन के कच्चे वारे इलाइक़े जो बरसाती पानी तेज़ी से शहर ॾांहुं वधी रहियो आहे। बरसाती पानी शहर के ॿाहिरां बाईपास से टकराइजी वियो आहे, जंहिं करे फुलजी शहर ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया लाॻीतो ग़ाइब आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा ॿीहर फुलजी स्टेशन का या ख़बर शेयर कंदा फुलजी स्टेशन के कच्चे वारे इलाइक़े जो बरसाती पानी तेज़ी से शहर ॾांहुं वधण लॻो आहे। बरसाती पानी शहर के ॿाहिरां बाईपास से टकराइजी वियो आहे, जंहिं करे फुलजी शहर ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया लाॻीतो ग़ाइब आहे।